एक बार हिकिड़े संत सत्संग कयो हिकिड़े नगर में, ॾाढो आनंद आयो। त हिकिड़ो नौजवान वेठो उहो सत्संग में संतन खे पियो ॾिसे, ख़बर अथव बदमाश छा पियो ॾिसे, चए पियो वाह यार हे संत त बढ़िया आहिनि, हिननि खे त खूब चढ़ावो थो अचे, खूब भीड़ बि थी मने, खूब पेर था पवनि, माण्हू अची करे मिठाइयूं था ॾेई वञनि, कोई पाखर थो ॾे, बढ़िया। करणो छा आहे संतनि खे, वेठा ई था आहिनि बसि, थोड़ो घणो भजन वजन ॻाइनि था, भजन बि ॻाइनि था, वजन बि वधाइनि था। चओ हरे राम, हा न? करणो छा आहे, कुछ त नथा कनि, पर ॾिस माल पाणी हिननि खे केॾो थो मिले। नज़र केवल उहो माया ते हुई, धन ते हुई, एॾा वॾा वॾा नोट था रखे वञनि, धन संपत्ति, माण्हू अची करे मथो था सिर झुकाइनि, अची करे मथो था टेके वञनि। ॾाढो गदगद थियो। ऐं पोइ वरी ॾिठो कि संत पाण वटि कुछ नथा रखनि, सभु लुटाए था छॾनि, केॾी महिल कहिड़ी सेवा में, केॾी महिल कुछ रखनि ई कोन था पाण वटि। त मन में ये लालच आई कि सुभाणे खां मां बि छो न संतन सां गॾु वञा, जेको धन संपत्ति मिलंदनि मतां मूंखे बि कुछ ॾियनि, मूं ते बि कुछ लुटाइनि। इन लालच में वियो ऐं पंहिंजे माता पिता खे चई मां संतन जो संग करण थो चाहियां। माता पिता ख़ुशि थी विया, हा भाई वञ, बिल्कुलु वञ वञ वञ। संतन खे वञी पुकार कई, बाबा मूंखे पाण सां गॾु रखो, काॾे वठी हलो सेवा में। चयूं हा 3 ॾींहं असांखे ॿाहिरि वञिणो आहे, हलंदे गॾु? हा साईं मां ज़रूरु हलंदुमि। संत वठी विया उनखे। हाणे माता ॾाढो ख़ुशि हुई, छो जो माता सत्संगी हुई। उन चयो पुट ॿुध ध्यान सां, संतन जी चङी तरह सेवा कजां, हा न, मान मर्यादा जो ध्यानु रखजां, ईअं न तूं उन्हनि जे साम्हूं वेही करे कुछ ग़लतियूं करे। सभु सम्झायो, हा हा मम्मी मां ध्यानु ॾींदुमि, मां ध्यानु ॾींदुमि, तूं चिंता न कर, सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे। हाणे सफ़र ते वञे थो त माता हुनखे रोटी पाए ॾिनी, थोड़ी पैक करे ॾिनी डब्बो, कि वञ भाई खणी वञ, 3 फुल्का ॾिना हुनमें, खणी वञ तूं बि खाइजां, संतन खे बि खाराइजां। यात्रा शुरू थी, हिकु जॻह ते बीठा, संतन चयो बुख लगी आहे भाई, कुछ आहे खान पान? चई हा बाबा आहे। चयो ठीकु आहे, पाए रख, मां सनानु करे अचां थो नदीअ में, तुरंत खाऊं था ॿई। हाणे लालची माण्हू त हुयो उहो, हा न, वीचार कई थी हाणे संत ईंदा सनानु करे, घणा फुल्का आहिनि? 3। त जेॾी महिल पाईंदुमि त मूंखे घणा मिलंदा ऐं संतन खे घणा ॾियणा पवंदा? ये तो स्वाभाविक आहे। तव्हां बि ईअं ई कंदव न भाई, कॾहिं तव्हां वटि हली चऊं, हा गजवानी 3 फुल्का पिया हुजनि, कीअं कंदा? 3 तव्हां खाईंदव? अलाए मूंखे लॻो चए थी 3 मां खाईंदमि। ईअं न कजो भाई, चओ हरे राम। हाणे हुन वीचार कयो कि अरे संत हाणे ईंदा, कुल 3 फुल्का पिया आहिनि, त स्वाभाविक आहे 2 त संतन खे ॾियणा पवंदा, मूंखे त 1 ई मिलंदो। मन में लालच आई, तुरंत छा कयईं, डब्बो खोले 1 फुल्को खाई वियो। हाणे घणा बचा? संत ईंदा त संतन खे घणो ॾींदासीं? 1 मूंखे मिलंदो। संत एॾा त दयालु थींदा न, 2 फुल्का ॾिसी 1 त मूंखे ॾींदा। 1 खाई वियो। हाणे संत बि पहुता, संत बि अलाए काथां जा, लॻे तो जबरदस्त संत हुया, उहे बि अलमस्त मौजी संत आया। चयो भाई रोटी पाते? हा साईं अचो वेहो वेहो, 1 फुल्को तव्हां खाओ, 1 मूंखे बि खारायो, दया कयो। संतन चयो पुट मूंखे त याद आहे तुंहिंजी मां 3 फुल्का ॾिना हुया, हे त 2 था नज़र अचनि। चई न मुंहिंजी मम्मी त 2 ॾिना। चई न मूंखे बराबरि याद आहे, उन 3 फुल्का ॾिना। चई न बाबा, चई सच सच ॿुधाए। हाणे कसमूं खाइण लॻो कि बाबा कसम सां मूंखे ख़बर ई कोन्हे 3 फुल्को काढियो। संतन चयो ठीकु आहे भाई कोई ॻाल्हि न आहे, 1 फुल्को खाधऊं। यात्रा अॻिते वधी, हिकु जॻह ते नदी आई, कोई नाविक न हुयो। वो नौजवान पुछण लॻो बाबा हाणे नदी कीअं पार थींदासीं? तूं चिंता न कर, भगवान ते भरोसो रख, जीअं जीअं मां चवां ऐं जीअं जीअं मां कयां तीअं तूं बि कजां, नदी पार थी वेंदासीं। चई छा करणो आहे? संतन हथ जोड़िया, अखियुनि बंदि करे भगवान खे प्रार्थना कयूं कि हे प्रभु, हे रघुनाथ, हे मुंहिंजा स्वामी, तव्हां कृपा कयो असांखे ही नदी पार कयो। संतन जो ॾिसी करे हुन बि इहो चयो। हाणे संतन जीअं पेर रखियो नदीअ ते त उहे हलण लॻा, जीअं धरती ते हलंदा आहियूं न भाई, तीअं हुन नौजवान बि संतन जो हथ पकड़ियो त उहो बि हलण लॻो। चमत्कार ॾिसी हैरान, अरे चरणनि ते किरी पियो, बाबा बाबा वॾी वॾी कृपा, वॾी कृपा, नदी खां बची वियासीं, बढ़िया बढ़िया, ॾाढो आनंद आयो, ॾाढो, तव्हां त जादूगर आहियो, चमत्कारी आहियो, तव्हां ते भगवान जी वॾी कृपा आहे। संतन चयो इहो सभु छॾ, हाणे तोखे उन भगवान जी कसम तई जंहिं तोखे नदी पार कराई आहे, ॿुधाए भाई 3 फुल्को काढे वियो? कहिड़ा संत आहिनि, फुल्के खे भुलजनि ई कोन था भाई। जंहिं तोखे नदीअ खां बचायो हुन भगवान जो वास्तो तई, ॿुधाए
टियों फुल्को काढियो भाई। चई बाबा मां त चवां पियो न, मूंखे ख़बर ई न आहे, मूंखे भगवान जी कसम मूंखे न ख़बर आहे। टियों फुल्को काढियो। संतन चयो वॾो बदमाश आहे भाई, ये ॿुधाई कोन तो। वरी यात्रा अॻिते वधी, हिक जॻह ते आग लगी हुई रस्ते ते, पार कीअं थियनि? चयो चिंता न कर, वरी प्रार्थना कर। वरी संतन प्रार्थना कई, उन बि प्रार्थना कई त पार पइजी विया, बची विया, कोई नुक़सान ई न थियो। वरी गुण ॻाइण लॻो संतन जा। संतन जे छॾ भाई, हाणे जे प्रभु तोखे आग खां बचायो आहे उनजी कसम ते ॿुधाए टियों फुल्को काढियो। बाबा सुबुह खां शाम थी वई, तव्हां रुगो फुल्को फुल्को था कयो? वञो लकी जी शादी तो फुल्का मिली वेंदो हुते, छा रुगो फुल्को फुल्को था कयो? बाबा कसम सां मूंखे न ख़बर आहे, फुल्को काढे वियो। संत समझी विया भैया जब सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली, सब तो समझो था। तव्हां कंदा आहियो, ई कंदा हूंदव न भाई एक्सपेरिमेंट। संतन चयो हाणे हे ॾाढो मजाक मस्ती थी वई, हाणे चङी तरह भाई न खो इहो राज ख़बर त आहे संतन खे टियों फुल्को इन ई खाधो आहे। ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे। हाणे वेठा आराम सां हिकिड़े वण जे हेठां, त संतन ॾिठो कि पासे में पत्थर पिया हुया, ठिकरियूं पई हुयूं। चयूं भाई टे खणी आ। वयो सेवक टे पत्थर खणी आयो। ये छा आहिनि? पत्थर आहे। संतन पंहिंजो अंगोशो कढियो, उनमें पत्थर लपेटिया। चई छा आहे हिन जे अंदरि? चई साईं पत्थर आहे। चई भगवान खे प्रार्थना कर त भगवान इन पत्थरनि खे हीरो बणाए छॾींदो। चई बाबा ईअं थोड़ी थींदो आहे, कर त सही भाई। प्रार्थना कई संतन बि, उन सेवक बि। गमशो जीअं ई हटायूं त टे पत्थर छा बणजी विया? टे हीरा बणजी विया, बेशकीमती हीरा। कॾहिं जीवन में उन ॾिठा न हुया। एॾो गदगद थी वियो, एॾो गदगद। चई बाबा तव्हांजे हथ में त सभु कुझु आहे। चई भैया असांजे हथ में कोन्हे, भगवान जे हथ में आहे, सभु भगवान जी कृपा आहे। चई न बाबा तव्हांजे हथ में आहे, तव्हां त जादूगर आहियो, कृपालू आहियो, दयालू आहियो। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हाणे हे टे हीरा छा कंदव? इन्हनि जो छा कंदव? संतन ॾाढे सहज भाव में चयो हिकिड़ो तूं रखजांइ, हिकिड़ो मां रखंदुमि। चई बाबा टियों? चई जंहिं टियों फुल्को खाधो हूंदो उहो टियों रखंदो। चओ हरे राम। जंहिं टियों फुल्को खाधो हूंदो उहो टियों हीरो रखंदो। हाणे त भैया पीउ ॾाॾी जी कसमूं खाई, भगवान जी कसमूं खाई। चवण लॻो बाबा मां सच थो ॻाल्हायां, टियों फुल्को मां ई खाधो आहे, मां ई खाधो आहे, मां ई खाधो आहे। संतन चयो न भैया हाणे मां कीअं मञींदुमि? सुबुह खां तोखां हेॾा बार पुछियो आहे, भगवान जी कसमूं ॾिनियूं आहिनि, तूं भगवान जी कसम थोड़ी कूड़ी खाईंदे। चई गुरु जी तव्हांजी कसम मां ई खाधो आहे। गुरु चवण लॻा अरे भेणा मुंहिंजी छाजे लाइ थो खाए? वञी ॿिए कंहिंजी खा, मुंहिंजी कसमूं छाजे लाइ थो खाए? चई गुरु जी मां ई खाधो आहे, मां ई खाधो, मूंखे ॾियो इहो हीरो। संतन पंहिंजो बि ॾिनो, टई तूं खणी वञ भाई, मूंखे न खपे। चओ हरे राम। टई हीरा संतन ॾेई छॾिया। हाणे गदगद थी वियो। टिनि ॾींहंनि जी यात्रा, संतन हिक ई ॾींहं में छुटी ॾिनी। चई वञ वञ तूं वापसि वञ भाई, कमकार निपटाए, असां हली वेंदासीं। वापसि आयो, बढ़िया गदगद थी आयो। पंहिंजी माता खे ॿुधाइण लॻो अरे भगवान जी वॾी कृपा थी आहे, संतन जी मूं ते वॾी कृपा थी आहे। माता पुछो छा थियो? चई अरे संत त ॾाढा चमत्कारी आहिनि, ॾाढा दयालू आहिनि। टे टे हीरा मूंखे ॾिना अथऊं बेशकीमती, उहो अंगोछे में लपेटे आयो। माता चयो टे हीरा बेशकीमती, ॾेखार ॾेखार। कपिड़ो हटाए त वरी टे हीरा, उहे टे पत्थर निकिता, टे पत्थर। चवण लॻो माता मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा, हे टे हीरा हुया, पत्थर बणजी विया। माता रोअण लॻी। अम्मा तूं छाजे लाइ थी रोए? चई अरे पगला तोखे मां मोकिलियो संतन जो संग करण जे लाइ। तोखे ख़बर आहे जेके उन्हनि तोखे हीरा ॾेखारिया न उहे त कुझु बि न आहिनि। उन्हनि खां कई अनमोल मोती हीरा, कई अनमोल खजानो उन्हनि वटि अथई प्रभुअ जो नाम जो। तूं उन्हनि खां उहो छो न घुरी आए भाई? तोखे मां उन लाइ त मोकिलियो कि वञ संतन सां गॾु वञ, उन्हनि जो संग कर, भक्ति कर, ऐं असली खजानो वठी आ। पर तूं उन्हनि जो संग करे बि कूड़ो खजाने में उनजी तुंहिंजी नज़र हुई। चओ हरे राम। ओहो हे छा करे आए भाई? जीवन भी तोखे मिलियो, संतन जो संग भी मिलियो, पर तू लाभ न वठी आए। सत्संग भी मिलियो, कथा कीर्तन भी हले थी, साध संगत जे विच में वेहण जो मौको भी मिलियो, पर तू केवल सजावट ॾिसी आए। तू केवल भोजन ॾिसी आए, तू व्यवस्था ॾिसी आए, भगवान खे तू ॾिसी न आए। चओ जय श्री कृष्ण। यही गलती असां भी कंदा।